वञो त उन जे करे असां चवंदा त ई जेको उत्तम रुतबो आहे इन जो शनास रखो, इन जो भरम रखो। जीअं साईं अली भाई साहब रखियो आहे, मां तव्हां सभिनी मां इहा उम्मीद रखां थो ऐं तव्हां लाइ दुआ कयां थो त जीअं ही असांजो जेको नंढड़ो दोस्त नओं टीचर थी आयो, इनखे बेस्ट अवार्ड मिलियो, इहो असांजे लाइ मोटिवेशन आहे। बाबा अलाह ताला खे हिन ते रहमत कई आहे, हिन दिलि में ख़ुलूस विधो आहे न ॿारनि जे लाइ, बचनि जे लाइ, ईअं असांजे दिलि में विझे। असां बि अॻिले दफ़े जॾहिं अचूं त असां बेस्ट टीचर में शामिल हुजूं। बाक़ी रही ॻाल्हि कहते चयो त गवर्नमेंट असांखे रिवार्ड नथी ॾे, तव्हां ख़ुदा जो कसम खणी ॻाल्हि कयां थो त डीसीअ जी बि हेतिरी अलविदाई तकलीफ़ न थी हूंदी जंहिंमें हेड़ा सुहिणा माण्हू आया हुजनि, हेड़ा सुहिणा माण्हू आया हुजनि, हीअं माण्हू वेठा हुजनि, हीअं माण्हू वेठा हुजनि, डीसीअ जी बि कोन थी ॾे। पैसा घणा अथनि, गाॾी वॾी आहे, प्रोटोकॉल वॾो आहे, पर माण्हू वेही उन ते ॻाल्हाए, दिलि सां ॻाल्हाए, इहो ॾाढो ॾुखियो। तव्हां इहो न सम्झो त साईं असांजी गवर्नमेंट नथी चए, बाबा गवर्नमेंट करे या न करे, अलाह ताला तव्हांजी